ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا كبيرا صدق الله مولانا العظيم अच्छा न तो मां जाऊं पंहिंजो वक़्तु दुरूद शरीफ पढ़ो सब दो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैति अजमईन काबिल एहतराम उलमाए किराम हाज़रीन जमात मदरसा अरबिया हम्मादिया प्यारो वाजे ज़ेर एतमाम ही दीनी सालाना कॉन्फ्रेंस जैमें तवां सां शरीक आहियूं। अल्लाह करीम सभिनी दोस्तन जी शिरकत कबूल ऐं मंजूर फरमाए। दोस्तों जेके इंसान अल्लाह करीम के प्यारा हुंदा आहिनि ऐं जनबानन ते अल्लाह राज़ी थींदो आहे उन्हनि खे क़ुरान पाक वारी रहमत नसीब फरमाईंदो आहे। गुनाहगार ज़रूर आहियूं, कमियूं पेशियूं कोताहियूं लाहा चाड़ा भी जरूर आहिनि, पर जंहिं क़ुरान पाक जे करे तव्हीं कदम खणी विखा खणी इन गर्मीअ जे मौसम में आया हो, अल्लाह जे रहमत में उम्मीद है त रब तव्हां जे कदम कदम के कबूल फरमाईंदो। अल्लाह करीम पंहिंजे रहमत वारे क़ुरान मजीद में दिल जाए ॾिनी आहे ऐं रब करीम सॾे करे बाननि खे पंहिंजी रहमत ॿुधाई आहे त बाना
जंहिं बि दुनिया जे दर ते वेंदे ना उम्मीद थी मोटी ईंदे मुंहिंजे दर ते ईंदे सभु कुझु खणी निकिरंदे चओ साईं कंहिंजो दर वॾो आहे अॼु पीउ रुसे पियो बि देर सां परचे पियो भाइर रुसन पिया बि पे देर सां परचनि पिया मिट माइट भी देर पियो करे राज़ी थियण में पर बाने सां परचण में अल्लाह देर न कंदो आहे सिर्फ़ बानू अचे हाज़ुरी लॻाए पंहिंजे रब करीम जे साम्हूं दर ते बीही करे पाण खे गुनहगार समझी करे आजिज़ी करे अल्लाह से माफ़ी ॾियण में देर न कंदो फरमाई नब्बी इबादी नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम मुझा सोना नबी मुझे बानन के खबर दे त मां अल्लाह गफूर भी आ त रहीम भी आ जय रब पानी मां मिट्टी मां इंसान उठायो जय रब जमीन मां मेवा अनाज रिज़्क पानी ऐं नेमतूं पैदा करे इंसान खे ॾिनियो वो रब जे रहम ऐं करम जी वॾे में वॾो दलील आहे रहीम न हुजे हा त पाणीअ जे ढुक लाइ माण्हू सिकनि हा रहीम न हुजे हा त हवा जे झूटे जे लाइ माण्हू सिकनि हा पर हे रब जे रहमत जूं निशानियूं हिन जो खाराए भी पियो पियारे भी पियो निंड्रा भी कराए साह भी खणाए पूरी दुनिया जूं जिंदगी जूं नेमतूं अता करे वो केरा अकीदो समझो समझदार मानू अकुलमंद दाना तालीम याफ्ता अल्लाह जो दर छॾे ॿियनि दरनि ते निवड़न भी पिया गोडन ते माण्हुनि जे ते हथ भी रखन पिया बाहूं भी बदन पिया अॻियां पोयां खुशामद जा जुमला भी चवन पिया साईं जे तू न हुजे त असांखे केरु हलाए रब तो फरमाए बाना मरी त सघेंदो पर अहिड़ा लफ़्ज़ कंहिं ॿिए जे लाइ न चओ इहा रब जी ज़ात आहे जो आहे त हलूं था रब करीम कावड़ जी पए त हली भी न सघे अल्लाह से फरमायो कुल्ला अमलिकुल नफ्सी मुझा सोना नबी चओ तमा मुहम्मद भी पंहिंजे जान जो मालिक नाया नफ़अन वला ज़र्रा नफ़अन वला ज़र्रन इल्ला माशा अल्लाह सोना नबी चओ मां मुहम्मद भी पंहिंजे जान जो मालिक नाया नफ़े ऐं नुक़सान में जी अल्लाह घुरंदो आहे तीअं थींदो आहे केरु साईं ॾाढा ॻाल्हायो हिकिड़े मुशरिक ते त असां कावड़े लऊं जेको उबितो शिरक पियो करे पर हिकिड़ो उहो मुशरिक आहे जेको सुबितो शिरक थो करे सम्झो था न साईं ऐं तव्हां सियाणा माण्हू वेठा हो इन मुंहिंजे जुमलनि खे सम्झंदा हूंदा जेको कबर ते या काठीअ ते या के बुंड बुंड ते निड़ टेके उनखे त दुनिया मुशरिक चवे पई पर जेको इंसान इंसान जे दर ते वञी करे ऐं अल्लाह वारा कम उन मां सम्झे उहो कहिड़े खाते में आहे अॼु जे जलसे में सभई पंहिंजे दिल में फ़ैसिलो कयो पंहिंजे रब खां घुरंदासीं चओ साईं कंहिंखां ऐं हीअं बि चओ त अल्लाह सभु कुझु ॾिनो आहे एड़ी का शे खुटल ही ना है जो के इंसान जे दर ते वञो ये सब मुहताज हैं गनी ज़ात का अल्लाह जी फरमाए वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़े इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लु फी किताबिम मुबीन प्यारा है न कुरान मजीद में अल्लाह करीम फरमायो इंसान तो अशरफुल मखलूकात पर एड़ी का भी मखलूक भी ना है जंहिंजे रिज़्क जो ज़ामिन ॻाल्हायो ॾाढो हाणे फसल तैयार आहे चओ साईं
हेॾो खजुनि में भी मेवो शुरू थियो आहे। अंबनि जो ॿूर भी अंबड़ी जी सूरत वठे पियो। कमंद लही चुका आहिनि या पूरा थी विया। इहे सभु मेवा हिक ई महिल मार्केटनि में घुमनि पिया, ईंदा वेंदा, हिक ॿिए जे कढ, ज़ाइको जुदा, कद जुदा, उन जी बाडी जुदा, उन जो वण जुदा। इहे सभु शयूं ज़मीन मां अल्लाह से कंहिंजे लाइ पैदा कयूं? ॾाढा ॻाल्हायो। पोइ सॾिबो कंहिंखे, पोइ इबादत कंहिंजी कबी, पोइ कंहिंजे कानून जे लाइ कोशिश कजे। असां का नई ॻाल्हि त कोन कई आहे, जो के दोस्त वीचारा कॾहिं कॾहिं चिड़ंदा आहिनि। असां का नई ॻाल्हि न कई आहे। जंहिंजी धरती, जंहिंजो मुल्क, जंहिंजो आसमान, जंहिंजो सिज, जंहिंजो चंड, उन ही क़ुरान मोकिलियो आहे। असां चवंदा उन जे धरतीअ ते उन जे क़ुरान जो कानून हले। इंशाअल्लाह हलंदो। चओ सही ॾाढा। हा, अवां जो जमे गफ़ीर इज्तिमा जमायत जो ॿुधाए थो त इंशाअल्लाह बाननि जी दिल अल्लाह जे क़ुरान ॾे मोटी चुकी आहे। अञा वधीक फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह। बाक़ी खणी असांखे मुंझायो आहे कुझु रस्मूं, सम्झो था न, रस्मूं थोड़ियूं थोड़ियूं घरनि में अहिड़े क़िस्म जूं। पोइ वीचारियूं कुराइड़ियूं जेके इन असांजूं वॾड़ियूं अल्लाह से बरकत करे न, उहे वीचारनि मर्दनि जा बि गोॾा कढी करे हणाए थी विझनि। अबा ॿियो त असां तोखे कोन थियूं चऊं, पर हेॾो जेको पाड़े वारो साईं आहे न, उन ॾों थोरी हाज़िरी लॻाए चऊं। उमिरि गुज़री छह हूं मसत शहन न्याणियुनि ते पुटु ॼायो आहे। माना कुझु होॾों जो वंडो आहे। हाणे हिकिड़ो मुवैद माण्हू दोस्तनि ॿुधायो त हुनखे बचड़ो ॼायो, पोइ हिकिड़े पाड़े जे पीर ते सुख खणी आहे। हिन चयो तव्हां न थियो मुड़ो त मां हाणे वञा थो पियो तबलीग में 5-8 ॾींहं, पोइ वञी धूड़ पायो। मां वरी चयो मां मूंखे मिलियो, मां चयो हीअं मां ॻाल्हि ॿुधी। चई छा थियो हुयो, पर माइन जी चटाई। हाणे टीवियूं, फिल्म, वीसीआरियूं, घरनि में डिशूं, इहे जेके सामान आया आहिनि, इन में बि घणो दख़ल औरतुनि जो आहे। तव्हां त घुमो था ॿाहिरि होटलनि ते, असां बि त घर में का हवा वठूं न। अॼु इरादो कयो त घरनि में अल्लाह जो क़ुरान खोलींदासीं। आमीन आस्ते था चओ। ॻोठनि खां जलसो परे आहे, तव्हांजो आवाज़ ॻोठ न ईंदो। दिलेरीअ सां हा कयो, चओ सही इंशाअल्लाह। ऐं अल्लाह इन सभिनी बाननि जे इरादनि खे क़बूल फरमा। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। इन क़ुरान खे अल्लाह करीम मोमिननि जे लाइ, पंहिंजे बाननि जे लाइ रहमत करे, शफ़ा करे नाज़िल कयो आहे। इन क़ुरान जे तालीम, इन क़ुरान जे जलसले, इन क़ुरान जे कानून सां बरकतूं ईंदियूं, रहमतूं ईंदियूं, एॾियूं वॾियूं जो तव्हां सां ख्वाबनि में बि न ॾिठियूं हूंदियूं। एॾो अल्लाह जे क़ुरान जे रहमत जो असर आहे। इन जो ज़िंदा मिसाल इहे आलिम ऐं हाफ़िज़ ऐं कारी जेके मदरसनि में पढ़ाइनि था। अंग्रेज़ी तालीम वारनि जी पघार 40-40, 50-50 हज़ार। हाणे हिकिड़ो रिटायर कामोरो मिलियो, उन चयो मुंहिंजी पेंशन हुई 45,000। हाणे मुंहिंजी उमिरि 70 साल खां मथे थी आहे त मुंहिंजी पघार पेंशन डबल थी वई आहे 90,000। घणो? 90,000। हाथी जीअरो त लख ऐं मरे त 2 लख 1.5 चवंदा आहिनि जे मरे त। हाणे हे जे कॾहिं हुयो 40-60 साल में 65 में त 40,000। हाणे जे पंहिंजे उमिरि गुज़री मथे चढ़ी आई त 90,000। ऐं क़ुरान जा हाफ़िज़ आलिम जेके मदरसनि में पढ़ाइनि पिया, अञा बि ॻोठ वारनि खुटाई हूंदनि, बाक़ी वधाई। पटे वाले जी पघार, चौकीदार जी पघार, ऐसे अस्पताल में मुलाजिम 70 अचन 22 था, उन्हनि जूं पघारूं रोडनि ते मुक़रर बेलदार। पर तव्हां बेलदार जी ज़ियारत कॾहिं न कई हूंदी। 30-35,000 पघार उहो खणे पियो जेको 24 घंटा क़ुरान पढ़ाए। 8-10 हज़ार मस सो बि मेणनि जी मिलंदी। बच्चा पाले केरु पियो? दवा दरमल, सेहत, ख़ुशी, तंदुरुस्ती, इहे सभु शयूं पूरियूं थियनि पियूं। इहो कमाल चओ क़ुरान जे तालीम ऐं रहमत जो। ॾाढा नथा ॻाल्हायो।
पोइ जेकॾहिं तव्हीं बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदव त बच्चा बुख मरंदा। हलो तव्हां रोडनि ते रस्तनि ते खोड़ अंग्रेजी तालीम पढ़ण वारा डिग्रियूं खिसे में पयूं अथनि, पेट्रोल पंप ते आहिनि, सीएनजिन ते आहिनि, लाई था हलाइनि, मुंग था विकिणनि, तव्हांखे रोडनि ते मज़ूरी कंदे नज़र ईंदा, पर उन्हनि जी तालीम एॾी वॾी आहे जो तव्हीं हैरान थी वेंदा। पर हिन पासे इहो आहे जे छड़ो बांग ॾे कंहिं मस्जिद में त बि मानी उन जो घर बि न खुटाईंदो। बांग ॾींदो, बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदो। अल्लाह, माण्हुनि जो ओथर अंग्रेजीअ ॾे, कॉलेज, यूनिवर्सिटी, स्कूलनि जूं डिग्रियूं हुजनि, इहे सभु डिग्रियूं हिकिड़े पासे, हिन रहमत वारे क़ुरान जी इज़त मथे आहे। मरी वञण खां पोइ ख़त्म अंग्रेजीअ जो कोन ईंदो। असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग आलिम आहे, उन ॿुधायो त असांजे पाड़े में हिकिड़े ऑफिसर जो पीउ मरी वियो। जनाज़े जी निमाज़ थी त ॾाढो रोए पियो। पोइ जॾहिं तॾे में वेठा त हिकिड़े दोस्त कन में चयोसि, साईं ॾाढो पीउ जो सदमो हुआ, रो पिया। चई अधु अबे जो सदमो, अधु ॿियो। जो ॿियो सदमो कहिड़ो हो? चई अबे मूंखे एॾो पढ़ायो जो वॾियूं डिग्रियूं, वॾियूं गाॾियूं, वॾा नौकर, पर अॼु जॾहिं मरी वियो त जनाज़े नमाज़ मौलवीअ पढ़ाई। तॾहिं दिलि में रुन में त जेकॾहिं इहो इल्मु हुजे हा जो अबे जो जनाज़ो मां पाण पढ़ाया, अब उहो पढ़ाईंदो जंहिंजे सीने में रमज़ान जो तराविया, उहो पढ़ाईंदो जंहिंजे सीने में ॻाल्हाईंदा हलो इजो पियो रमज़ान अचे, बाक़ी 6 महीना त 2 महीना। अल्लाह, रजब भी थी वियो, रजब शुरू थी वियो अॼु खां, मथो रमज़ शाबान, कॾ रमज़ान। अल्लाह तो असांखे ये सभु नेमतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए, आमीन चओ। हिकिड़ो ॻोठ वारो हिन सॼे पिंडाल में उथी करे चवे, साईं असांखे अॻे रमज़ान में ॾाढो घुमियासीं, पर को मस्जिद लाइ हाफ़िज़ ख़तम जे लाइ न मिलियो, उथी करे को ॾेखारे ॿुधाए। या मां तव्हांखे ॿुधायां, असेंबलीअ में विढ़नि था त असांजो 500 स्कूल बंदि आहिनि, 250 स्कूल बंदि आहिनि, इमारत आहे पर मास्टर कोन्हे। तव्हां करोड़ ख़र्च कया आहिनि, पर पूरे सिंध जे स्कूलनि में मास्टर न ॾेई सघिया हो, डॉक्टर न ॾेई सघिया हो। तव्हांजो अमलो न पहुतो आहे, मदरसनि जो अमलो झंग झर में पहुतो, अञा बि बची पवंदा आहे। बुज़ुर्ग चवे थो, हिन खे पाण मूंखे लॻे थो त जॻह न मिली हूंदी। अल्लाह से बरकत करे, आमीन चो। ॾाढा एतिरा हाफ़िज़, एतिरा आलिम इहे क़ुरान जे मदरसनि ॾिना आहिनि। मां तव्हां खां पुछां थो, इहा चङाई आहे कोन्हे? कस लॻी तव्हांखे त लख शाबाश आहे, तव्हांजी मां ॻाल्हि नथो कयां। तव्हां त आशिक़ हो क़ुरान जा, जो हेड़ी गर्मीअ में तव्हीं ईअं वेठा हो। ख़ुदा ॾिसे थो जो मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां तव्हांजे लाइ चवां। एतिरो चवंदुमि, तव्हांखे विख विख जो अजर अल्लाह पाण ॾींदो। मां गॾे सॼे अर्ज़ थो कयां, जेके माण्हू आङुरियूं था खणनि क़ुरान जे तालीम ऐं मदरसनि जे लाइ, उन्हनि खे पियो मार थो कयां। अल्लाह जो नालो अथव, पंहिंजे पाण ते रहम कयो। सलाह शरीफ़ पढ़ो। हाणे मां हिकिड़े नाबीन खे क़ुरान पढ़ंदे ॾिठो, बैतुल्लाह नाबीन भी अजीब किस्म जो, नाबीन त घणा पर अजीब किस्म जो, तमाम अखड़ियूं वीचारे जो चम सां मुंहं सां मिलाऊं, ईअं छड़ो महसूस थिए पियो त हितड़े इन जो अखियूं आहिनि। पर मौलाना क़ुरान जो पढ़े पियो, अल्लाह ॼाणे थो ॼण हाणे जिब्राइल क़ुरान खयो थो। है मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजे नाले तो सदको वञा। अरबीअ में क़ुरान अफ्रीका जे इलाके जो हुयो, 6666 आयतूं क़ुरान जूं अरबीअ में क़ुरान, वो दुनिया जे सीनन में जमो करण, इहो रब जे ताकत जो मसइलो आहे, ॿिए खे ताकत आहे। सारी दुनिया जा मुसलमान, सारी दुनिया जा कलमे पढ़ंदड़, गरीबो मिस्कीनो हारियो मजदूरो, गणती न कयो हाँ न लायो। साधन कपड़न में, साधन जगहुन में, साधन खाधन में जिंदगी गुजरी वेंदी। अमीरन जी भी त चओ। अगर हिकिड़े दोस्त खिलायो,
कैसे कणक जी मानी तो गरीब अमीर एक जड़ी ता खाऊं बाकी मसलो आ थोड़ो बोड़ो जो हाँ सही सो भी अल्लाह के गरीबन के भी रब या फार्मी मुर्गी दई छड़िया अन्या भी अमीर फार्मी ता खाइन गरीब कदी कदी देसी के सिर जन था कोई फर्क कोने कपड़ा लट्टा सामान सवारियों मोबाइलियों ये शयूं जेके भी हैं ये सभी गरीबन अमीरन वट पहुंचियूं हैं पर हे कुरान जेको आ इन के घणे भांगे कुलो गरीबन दिनो आ मदरसन के मस्जिदन के घणे भांगे जे करे झोली में सीने में पंहिंजे अखियुनि ते रखियो आ त इन गरीबन लिखियो आ इन जे करे मुझे महबूब फरमायो तो मुझो गरीब उम्मती 500 वरिया अमीरन को अग में जन्नत मिली सुभान अल्लाह भी आस्ते ता चल अल्लाह सदको रब तुझे नाले जे मथो फरमाए इन हाज़ल कुरान यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन ओही कुरान जेको अज इन जलसे में पढ़ियो पियो वञे इहो कुरान जेको गोठन जे शहरन जे मदरसन में पढ़ियो पियो वञे इहो ही कुरान मस्जिद नबवी में बैतुल्लाह में अरब में अजम में मगरिब में मशरिक में शिमाल में जुनूब में इहो ही कुरान आ जंहिंखे रब पूरी इंसानियत जे लाइ हिदायत करे मोकिलियो आ ऐं मोमिनन के कुरान बिशारत जणायो आ त तव्हां पंहिंजो ईमान पुख्तो कयो अमल सालियो कयो जन्नत तव्हां जे इंतजार में आ डटेन जूं त रेला भरियूं थियूं मुल्क में घोर में डटे वारा समझो था न हाँ तव्हां समझी आओ हाणे पुराणनि पापिन के अल्लाह कंदो कुछ समझ ईंदव आयो तो मुसल पक्का मुजाहिद लीके थे न जे डांद लड़ी वने ते मल पंजारी कढराए ता वने डोण भजराए ता अल्लाह 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 सभिनी ते राजी थे आमीन चो जा ईमान हो तमड़ आसिया जो हो जो मेखा लगी वयूं बदजी वई रतू निकरी पयूं पर ईमान को एक तिर भी पोते न हटी चवे थी मुंजो रब फिरौन कोने मुंजो रब हुआ जेको मूसा जो तवा भी चो असांजो अल्लाह वो हिकु अल्लाह हुआ जंहिंजी गाल मिठे मुहम्मद कया इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु हेडे वेंदे छा हेडे वेंदे मथे अल्लाह ताला की बरकत भली अचो इन्नल लज़ीना क़ालू मता पखे के भी खयूं चे बेशक जन चयो असांजो पालनहार अल्लाह हुआ तव्हां भी चओ केरा ये तव्हां बटे दाणा जमीन मुशले आयो अॼु कणकू तैयार हन थ्रेशर हलंदा बोरिन जूं बोरियूं भर पियूं इन तुझे एकड़ में जे 2 मण 1.5 मण विधोई अॼु 25-30 मण खण जी तैयारी पियो करे इन के कंहिं वधायो पोइ नारा ॿियनि जा थो हणे झुमरियूं डांसियूं बेन जो वेठो तो अजो हाने पियो उन रब जे घर मस्जिद में अची सजदो कर अल्लाह तुते मुझे दर ते भी डांस झुमर जी जरूरत काने अची मुझे दर ते सजदो करे ये लफ्ज चो तो मुखे रब सब कुछ तू दिनो आ रब तो फरमा अञा वधाई छडींदो अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन कई कुड़मिया जो कमाल कोने कई जमींदार जो कमाल कोने कई दुनिया जे अमीर जो कमाल कोने न बिच भाण जो कमाल आ रब तो फरमाए कमाल मां अकेले रब जो आ जो तवां जे जमीन मो भितरन मो इन जमीन जे मिट्टी मो सावा सला पैदा करे उन में मां रब दाणा अनाज जा पैदा कया खाई पी रज करे ट्रालियूं अनन जूं विकणी सामान बमान हे हो तम तराक करे ऐं पोइ वरी असां झुमरियूं दाणो शैतान जूं पुट पढ़ाईंदो त लंघा पुट पढ़ाईंदो त कंजरियूं वॾियूं वॾियूं घुराईंदो पोइ उन जे मथां थयूं पैसनि जूं खणियूं ऐं घोरींदो त मुंहिंजे पुट 36 लखणे जी शादी आहे कार्ड में लिखंदो मुंहिंजे नूर चिशम जी छा नूर चिशम जी शादी खाना आबादी 15 ॾींहं जॾहिं माई मुरलियूं पढ़ियसि ऐं तोखे तारा ॾेखारियईं कुराड़ा होॾे सुम मिहिन ॾे ॾेढ पाव जो खंगारो थो छिले ज़ालम वारीअ खे तकलीफ़ थी अचे
पो नूर चश्म ॾिस जाए हाँ सही रांदियूं पयूं थियनि ॻाइणा पिया अचनि मूवियूं पयूं भरजनि ऐं वरी सूज़कियुनि ते डेगियूं रखी वरी उन ते पिया राग हलनि ऐं अल्लाह तूं मुस्लमान खे का सम्झ ॾे आमीन चओ हिकिड़ा वरी छा चवंदे मौलवी ख़ुशी बि नथा सहनि असांजे ख़ुशी न सहूं हा त पोइ तुंहिंजे निकाह ते छो अचूं हा ईंदा आहिनि की न के न पर जे मौलवी निकाह वारो न अचे त शादी थींदी सजो हेड़ो पिंडाल ठहियल हुजे मानी बानी तैयार संगत भी पुजी वही पर मौलवीअ जी गाड़ी पंचर थी पई सांगिन जे परियों और चवे तो मां रात ईंदुसि शाम हाणे वठी करे घोट के कुंवारे तंडे वञ त हाली छोकिरी जो मौलवी रात ईंदो मानी बानी को निकाह अहिड़ा मोचड़ा दबिनी जो डंत होॾे त होड़ा होॾे हल बाबा मौलवी ना है निकाह ना है त कीअं छोकिरी ॾींदासीं मौलवी को सवा मुल्क में उद है तुझी कावड़ मौलविन ते एक लए पई भी चढ़े पई सदको वञा ये मौलवी कुरान जे इल्म वाला काथों पैदा थिया मदरसा जन के भित भी ना है दीवार भी ना है जन के खुदा ॾिसे तो दर है तो दरी कोने दरिया तो उन में ॿियो रिल ही कान हीअं नज़र कर त का शइ सहूलत काने पर एॾो वॾो समंदर कुरान जो इल्म ते हले पियो कॉलेज स्कूल हाँ चौ जो दा बैठा फोन तो दा सुभान अल्लाह अल्लाह से बरकत करे आमीन चौड़ा जा कुरान तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून निकाह में मस्जिद में निकरी मौलवी आयो तो भलो आ कुराड़ो मरियो मौलवी जनाज़ो पढ़ाइण आयो तो भलो आ खत्म रमजान जो पढ़ी तो मौलवी भलो आ ईद जी नमाज पढ़ाई मौलवी भलो आ तकरीरा के मौलवी भलो आ पर जो मौलवी वोट अल्लाह मौलवी साहब ॾाढा निगाओ इते मौलवी चरियो भी आ मौलवी सादो भी आ इते मौलवी गोठ में रहण जड़ो भी कोने वड्डो डोह करे छजो मौलवी अल्लाह कौम के समझ दे आमीन अब है कुरान मौलविन जे पी डाडे जो कोने हे कुरान खुदा जो किताब ऐन जे ला मुझे महबूब मिठे मुहम्मद पारत कया इन सजी उम्मत के त जी तवा कुरान के मिठियों ए चुमियों दई सीने सा त लगायो ई तवा कुरान जे कानून के भी सीने सा लगायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र रंग दो यशोद मा जो रंग मटल था इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून ये 1438 हिजरिया घणो सही हाँ 1450 सदी जे वेझो ईंदा पिया वञूं एॾो ज़मानो वॾो निकिरी आयो आहे मुंहिंजे महबूबन करीमन जे कदमनि जा निशान अॼु बि मके मदीने में मौजूद आहिनि उन ज़माने में जॾहिं मके पाक में पानी भी न मिलंदो हो अमर हाजरा पंहिंजे बच्चे जे लाइ पानी पई ॻोल्हे तो को पानी ढुक मिले तो पंहिंजे पुट के भी पियारिया ऐं पाण भी पिया पानी भी न हो उन मक्के में अल्लाह महबूब नबी के मोकिलियो ऐं कुरान भी ॾिनईंसि अॼु पूरी दुनिया जा मेवा अनाज रिज़्क फ्रूट माण्हू तव्हांखे मके मदीने में मिलंदा पंहिंजे मुल्क में उहो मेवो न मिलंदो जेको महबूब जे शहर में मिले पियो चओ हिन कुरान जे सदको जे तवा कुरान के चुंबड़ी पौंदो तो रब ताजे बच्चन के ताके भुख मारे छडींदो कई समझायो तव अञा भी ता दिसो खुदकुशी एक बे के पिस्तौल एक बे के मारण ए दरिया में टपो जण पंहिंजे पाण ते घासलेट हारे ए तीली ॾियन पिया उहे केर सरकार वारा यूनिवर्सिटी वारा रोडन ते पाण ते घासलेट हारे तीली था ॾियन हाणे बिकड़े मुलाज़िम पाण के बाहि ॾिनी आ त 6 महीनन को पगार नथी मिले ये खोड़ नेमतला ये अखबारू भरियो पई हले एक बे के साड़न पिया मारन पिया ए मौलविन के अल्लाह कुरान जे सदको साड़नो खुद खुजी तो पहले जगह ते आ पर खुदा दे फजल सा उहा निंड दुके वारी ए ई पिया खाइन जो कुंवार वनवा में भी न पई खाए इन कुरान जे सदको भला मां तवा को पुछां तो गर्मी तो पंहिंजी जगह ते पर तवा जलसे में केडो इज्जत सा वेठाओ सच्ची बुधायो
मानी भी जो वेचारन जो हाल हो वसों न घटायो तो गिरा भी खादा वेठा भी वडी इज्जत मान शान सां एड़ी इज्जत तवा के मां अल्लाह जो नालो दे पुछां दो कहीं दुनिया जे बे कहीं प्रोग्राम में एड़ी इज्जत मिलंदी करोड़पतिन वजीरन एमपी एमएनए जे कचहरन में वञो पटको होडे टोपी होडे रुमाल होडे अल्लाह खैर करे गोड न होजे तो पो सजी को मरी भी बाहर हो चंदो हेरे ते मामला साहब सा मामला हिकड़ी इया इते ही जेका तोखे नतीजो मिले तो यो तन्या कब्र में बियो थी और हिन सोने के भाकुर में करे ऐ मदरसे ऐ कुरान के चुबड़ी पो इंशाअल्लाह बई जान सोना थींदा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून रब तो फरमाए कुरान पाक के नाज़िल भी असां कयो आ इन जी हिफाज़त भी रब तो फरमाए असां जे ज़िम्मे आ अणकारी आया मिस्र जा ॿियनि इलाक़नि जा एड़ो कुरान पढ़ियो जो हाने जिब्राइल कुरान खयूं तो अचे इन जी ज़मानत अल्लाह पाक पाण खैया सदियों गुजरी वयूं पर कुरान में का कमी पेशी ना आई तवज्जो हेडे आहे कोने सलाह शरीफ पढ़ो ईसाई जो कड़ो खतीब हो ईसाई वो मुसलमान थियो कलमू पढ़े तो सब ईसाई जैसे चंडरा तो के छा थियो तू तो ॿियनि खे झलींदे हे कलमे को पाण पढ़ी चे यार मां ईअं न पढ़ियो आहे सोचे सम्झी पढ़ियो आहे मां कुझु ॾिठो आहे चे छा ॾिठी चे तौरेत छपरायम हथ जूं ॻाल्हियूं लिखी बाज़ार में मोकिलियम हिकिड़ो भी यहूदी न आयो जंहिं चयो हुजे त तौरेत में हे ॻाल्हियूं हथ जूं लिखियूं थी वरी इंजील छपरायो में उन में हथ जूं ॻाल्हियूं लिखियम हिकिड़ो ईसाई न आयो जंहिं चयो हुजे त तूं हथ जूं ॻाल्हियूं विधियूं कुरान करीम में ॿ टे ॻाल्हियूं हथ जूं रखी ऐं छपरायो में हज़ार मुसलमाननि घर जो घेराव कयो त या मारींदासीं या साड़ींदासीं तूं कुरान में हथ जूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि पोइ मुंहिंजी दिलि फ़ैसिलो कयो त सचो किताब आहे त अल्लाह जो कुरान ॻाल्हायो नथा तव्हां के मदरसन मो मस्जिदन मो कुरान मो मौलविन मो कस लगी आ बुधायो गुनाहगार तसा जरूर आयो थी सकंदो आ का कमी पेशी को गलती ए कोताई थी हुजे मलाइक कोन्यो पर खुदा दिसे तो हतल मकदूर जे करे कोशिश आए घण 190% आलमन मो तवा के चंगाई पहुती हुंदी भलाई पहुती हुंदी हाने जे करे मौलाना सडियो आ तो इन में भी आलम इस्लाम जी भलाई आ चओ सही लख मुसलमान गड थींदा नमाज थींदी जमायत थींदी दुआऊं थींदियूं सब बावजू थी करे वेहंदा उते भी कुरान पढ़बो अज जे न जलसे में कुरान जे रहमत में आयल सब मुसलमान यो पैगाम खयूं पंहिंजे पंहिंजे गोठन दे वञजो त पंहिंजे गोठन में पंहिंजे घरन में कुरान जो दर्स अल्लाह जो नालो ऐं पंहिंजे मस्जिदन के आबाद कंदासे पंहिंजे चेहरे ते मिठे मोहम्मद जी सुन्नत अल्लाह आस्ते दा चो बाबा चो सही एक महरन जे सरदार के बलोचन जामोटन जे सरदार जो बाग कोने ए मदीने वारे मिठे मोहम्मद जो बाग तुझे कम दे खज ने अंबन के को वण कपे वने या बवण तो मानू कुत्ता घुराए पेर खणदा त असांजे बाग जो कई वण कपियो आ हे मोहम्मद करीम जो बाग आ जंहिंजी तव्हां के आलिम पारत था कन त हिन कुरान हिन मिठे मोहम्मद जी सुन्नत के जिंदा कयो चो जिंदा कंदासे मथन ते पटको बधंदासे अलाए छो माण्हुनि खे तकलीफ़ थी पई आहे वीचारनि खे कंहिंखे वाङण वाई कंहिंखे बसर बादी दाढ़ीअ जी ॻाल्हि कर पटके जी पर्दे जी हया जी इज्जत जी हलाल जी त तारा उबिता करे ऐं वेठा मेणा था ॼनि मौलविन खे मौली साहब चंदो बि ॾियूं वरी उबितियूं ॻाल्हियूं उबिती कहिड़ी कई आहे अल्लाह तुंहिंजे चंदे में बरकत करे जे ॾे थो त कंहिंजे नाले ते हिन क़ुरान जे करे हिन दीन जे करे मिठे मोहम्मद जे फरमान जे करे तवी इज्जत पिया कयो रब तव्हां जी भी इज्जत कंदो जेकरे मदरसन सा तव्हां जो तावन आलमन सा आहे से न चोटीरा ज़ोर ॾिना आहिनि माण्हुनि ईअं जमायत संभरिया जो गाॾियूं नथियूं मिलनि रेल में सीट कान्हे हवाई जहाज़नि जूं सीटा
बुकिंग थी वही वन ओ मां हाने सऊदी अरब में से मो उते दोस्त बेचारा टिकटूं पिया कटराइन ऐं जहाज़नि जी बुकिंग पिया कराइन सवन जे तइदाद में पाकिस्तानी उतों जा अरब भी तैयारियुनि में हिन त इहो इज्तिमा आलमनि जो ज़रूर ॾिसंदासीं जंहिंमें लख माण्हू शरीक थींदा। हाणे तव्हां ॿुधायो हर तरह जी कोशिशूं थियूं आहिनि लख था माण्हू लुटाइनि NGOs ॿिया इदारा अलाए छा छा नाला रखिया अथऊं नाला पढ़िया अथव आए गॾ हो पर उनजे मथां झुल डांद जी आहे जॾहिं हीअं कंदो त सभिनी खे ख़बर पवंदी गॾ हुआ वस कयो अथऊं त मुस्लमाननि खे फेरियऊं पर हेड़ो दिलबर बि हुजे त मुस्लमान फिरंदा ॻाल्हायो त सही हिकिड़ो पोड़ो आहे वीचारो 60-65 साल जे लॻभॻि उमिरि थींदसि मुखे चई सही फलाणनि दोस्तनि खे चओ त मूंखे विच में सीट ॾियनि मां चयो तूं बि तयारु आहीं छा चईसि मां बि इरादो कयुमि त मौत पोइ अचे अॻु में इहो इज्तिमा ॾिसी अचां अल्लाह हिन इज्तिमा खे क़बूल फरमाए अल्लाह उलमा जे ओ हिन टोले जी हिन जमायत जेके तव्हां जहिड़ा मुजाहिद ॻोठनि मां घरनि मां 4-4 मर्द भाती तयारु आहिनि हिकिड़ो तो चे मां हलां ॿियो तो चे मां बि हलंदुमि इहो क़ुरान जी मुहबत आहे ऐं दुआऊं बि घुरो बुज़ुर्गनि आर्डर कयो आहे यासीन सूरत घणी पढ़ो ज़िक्र कयो तहजुद में इशराक में दुआऊं घुरो अल्लाह काफ़िलनि जी जेके रोडनि रस्तनि सां हलंदा अल्लाह उन्हनि जी हिफ़ाज़त करे रब उते बि हिफ़ाज़त करे उलमा जी क़यादत खे अल्लाह क़यामत ते आबाद करे मां तव्हांखे वाइज़ पूरे कंदे बुज़ुर्गनि खे ॾिसंदे एतिरो सिर्फ़ु अर्ज़ु कंदुमि गुनहगार ज़रूर आहियूं पर सजणनि जे कतार में नालो लिखरायो कंहिंजे कतार में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं आड़ा मुछलियो त हिकिड़े पासे को सांडरो फूका पियो ॾे छाजो ॻाल्हि आहे हेॾे तवजो कयो अड़े छा थो करे चंड्रा कि फूका थो ॾियां त बाहि मचे ऐं बीठो बि परे हो छो त बाहि वॾी ही न साड़े पई वेझनि खे परियों पियो फूका ॾे कणशी वरी नंढड़ो पखी भजंदो डुकंदो दुबे मां तलाउ मां पाणीअ जी चुंब में पाणी पाव खनु ईंदो अधु पाव आनू एतिरो कतरो फिंग उहा खणंदो भजंदो जाते बाहि जो तव अचेसि उते ई पाणी उछलियो वरी भजंदो वञे अबा तूं छा थो करे चई मां अल्लाह जे नबीअ जी बाहि विसायां थो सांडरा तुझे फूक सां बाहि ॿरी त कान पर क़यामत ताईं सांडरे जे नस्ल ते लानत छो त नबीअ जे दुश्मनीअ में फूक ॾिनई ऐं कणशीअ जे नस्ल ते रहमत आहे छो त उन नबीअ अल्लाह जे ते पानी पिहारियो तो मन बाहि विसी पए तव्हांजे बसिन ते हलण चढ़ण किराए भरण सां मां एतिरो अर्ज़ु ज़रूर कयां जे इनक़िलाब न बि ईंदो त ख़ुदा जो कसम आहे तव्हांजे इन विख विख सां जेका राह ऐं रस्तो हमवार थींदो मुल्क में उहो अहिड़ो थींदो जो रब तव्हांखे इन क़दमनि जो सवाबु ॾींदो राह हमवार थींदी कि न कोन छड़ो हिते गॾु छाओ 2-3 हज़ार त बि माण्हुनि खे पेट में विलियूं हूंदियूं पर जे लख माण्हू गॾु थियनि त पोइ अमेरिका वारो जेको इहो पंप आहे पंप कि न ट्रम्प अलाए छा अथसि नालो जेको बि आहे ख़ुदा पनाह ॾे ॾिसण जहिड़ो कोन्हे राति जो निंड में नज़र अचे न को फोटू बोटू त निंड ई न अचे वई सफ़ा गुंदी आहे हिकिड़ी गुंदी ड्रम हलो मोले अब्दुल वाहिद जो ड्रम आहे जेका ई भला आहे असां हिन जा नौकर आहियूं अल्लाह तव्हांजो अचणु मुंहिंजो वेहणु क़बूल फरमाए बुज़ुर्ग तमामु घणा आहिनि प्रोग्राम तव्हांखे स्टेज वारा ॿुधाईंदा ॼमी करे वेठा हुजो राशिद महमूद साहिब बि इजो थो इंशाअल्लाह पहुचे हिन जलसे जे करे राशिद साहिब पिशावर खां कल्ह निकितो आहे वरी हितां थी साॻो पिशावर वञणो अथसि इन जे करे उन जी ज़ियारत थींदी बयानु थींदो तक़रीर थींदी दुआ थींदी दस्तार बंदियूं थींदियूं छा ख़्यालु आहे पछाड़ीअ ताईं वफ़ाईअ जो ख़्यालु आहे न अथई अल्लाह अल्लाह इन मदरसे के आबाद करे अल्लाह इन इलाके जे सभिनी मदरसनि के दीन जा कम आहिनि तबलीग वाइज़ जलसा ईअं न सम्झो त जलसे ते वञणु ज़रूरी आहे त तबलीग ॾे न तबलीग वारा ईअं न चवनि त सॼो जन्नत हिते आहे हेॾे मिड़ई उंद आहे आलम न हुजनि त मुल्क में कुझु बि न बचे हे सभु असां हिकु ॿुड़े जा काना हूं जलसे ते बि तयारु थियो पिंडी इस्लामाबाद पिशावर मां ॿुधो आहे त हिकु ॿ सूफ़ी माण्हू खे चवनि था त हेॾे घटि वञ वॾी लठ लगंदी चरिया हो छा मूंखे दा मिली आहे बटन जाइंदो तो बटन सूफिन वीचारनि इहे पंहिंजे मुंहं सां विधनि था बाबा छा थोरो समझदार थियो अकुलमंद थियो आलमनि को सवाइ दुनिया में कुझु आहे
अल्लाह। हाणे मौलाना ज़करिया साहब जो पुट भी अचे तो, मौलाना ज़करिया शेखुल हदीस जंहिंजो तबलीगी निसाब किताब आहे, उन जो पुट मौलाना तलहा, उन्हनि मौलाना फज़लुर रहमान जो जॾहिं इंडिया विया हा इस्तक़बाल कयो, रोडनि ते बि गुल उछलियाऊं, त मौलाना असांजे पूरे इस्लामी मुल्कनि जो सरबराह हुए लीडर आहे। अफ़सोस आहे जो कुझु माण्हू वीचारा थोरो दीन जो मसालो त वरी हौशगो निकिरी था वञनि। अबाई हौशगो बि न निकिरो न सही। अल्लाह सभिनी खे बरकत करे। ऐलान कयो सही हाणे।